पूरे पाकिस्तान ने एक बयान पढ़ा है कैदी नंबर 804 का, और उस बयान में इस शख्स ने अपनी सियासत को चंपाने के लिए, अपने जाती मसले में, अपने अदालत के केसेस में रिलीफ लेने के लिए हर आईनी इदारा पे हमला किया है जनाब स्पीकर। कि एक तरफ मौजूदा चीफ जस्टिस के खिलाफ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट किया गया है, दूसरी तरफ आर्मी चीफ ऑफ स्टाफ पे सियासी इल्जामात लगाए गए। उस ओहदा को मुतनाज़ा बनाने के लिए मैं तजवीज़ कर देता हूँ तरीके इंसाफ को कि इसको आप तहकीकात करें कि क्या ये वाकई खान साहब का स्टेटमेंट था या नहीं। खान साहब ने अगर ये स्टेटमेंट दिया है तो जो मसले खान साहब के लिए बनेंगे और खान साहब की जमात के लिए बनेंगे और खुदा ना खास्ता हमारा जमहूरी निज़ाम के लिए बनेंगे, वो तो उनका जिम्मेदारी है। पीटीआई बानी आर्मी चीफ से इल्जाम लगाया, चीफ जस्टिस खिलाफ बयान ॾिनो, आई संदसि खिलाफ तौहीन आमेज़ रवैयो इख्तियार कयो, खेस नतीजा भोगना पवंदा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़ौमी असम्बली जे इजलास में खिताब दौरान पीटीआई बानी ते तनकीद। संदसि वणाए त रहीम यार ख़ान जी आवाम जो थोराइता आहियूं जे नफ़रत, विरासत ऐं गार गंद वारी सियासत खे हारायो। मुंहिंजा सिपाही हर फितने जो मुक़ाबलो करे सघनि था। जमहूरियत जी मज़बूती लाइ आवाम जे फ़ैसिलनि खे क़बूल करणो पवंदो। आइनी तरमीमुनि जो तजवीज़ कयल मसविदो सुभाणे क़ौमी असम्बली में पेश करण जो इम्कान। हुकूमत पंहिंजे मेंबरनि खे हाज़िरी खे यकीनी बणाइण ऐं सूमर ताईं इस्लामाबाद में रहण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब करे वरितो। ज़रियनि मूजिबि काबीना इजलास में आइनी तरमीमुनि जे मसविदे जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सुप्रीम कोर्ट मखसूस सीटुनि वारे केस में इलेक्शन कमीशन जी वज़ाहत वारी दरख़्वास्त खे अदालती फ़ैसिले ते अमल दरामद जे रस्ते में रंडक ऐं देर जो हरबो करार ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन जी वज़ाहत वारी दरख़्वास्त दुरुस्त नाहे। ECP वज़ाहत जे नाले ते पंहिंजी पोज़ीशन तब्दील नथी करे सघे। इलेक्शन कमीशन पाण बैरिस्टर गौहर ख़ान खे PTI चेयरमैन तस्लीम कयो आहे। मखसूस सीटुनि बाबति केस में अक्सरियती फ़ैसिलो ॾींदड़ 8 जजनि इलेक्शन कमीशन जी वज़ाहत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो जारी करे छॾियो। सुप्रीम कोर्ट पारां इलेक्शन कमीशन के फ़ैसिले ते अमल दरामद यकीनी बणाइण जो हुक्म। इहो तासिर दुरुस्त नाहे त इलेक्शन कमीशन बैरिस्टर गौहर खे PTI चेयरमैन तौरु तस्लीम कयो आहे। इलेक्शन कमीशन जे ज़रियनि जो चवणु आहे त PTI इंट्रा पार्टी इलेक्शन जो मामिलो अञा ताईं SCP में गौर हेठि नाहे। उन ते को बि हातमी फ़ैसिलो न कयो पियो आहे। इलेक्शन कमीशन सदाईं इन मामले खे जल्द खां जल्द हल करण जी कोशिश कई आहे, पर PTI हर भेरे देर जा हरबा इस्तेमालु कया आहिनि। पार्लियामेंट जी ख़ुसूसी कमेटी जो हाणे को बि जवाब बाक़ी नाहे रहियो। ख़ुसूसी कमेटी जे इजलास जो मूं बाइकॉट कयो। PTI जो बानी जेको ॿिज छॾे रहियो आहे उन जा ख़तरनाक नतीजा ईंदा। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो क़ौमी असम्बली खे ख़िताब। राजा परवेज़ अशरफ जो चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जमहूरियत लाइ जान क़ुर्बान करे छॾी। जंहिं रस्ते ते PTI हली रही आहे उहो तबाही ऐं बर्बादी जो रस्तो आहे। PTI मुल्की सियासत खे नुक़सान पहुचाए रही आहे। ऑपोज़िशन लीडर उमर अयूब जो चवणु आहे त हुकूमत राज जी ऊंधाई में जेका आइनी तरमीम आणणु चाहे थी उन जे लाइ वटि नंबर पूरा न आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जी तजवीज़ से ख़ुसूसी कमेटी ठाही वई हुई। कमेटी जो क़याम पार्लियामेंट जो वक़ार बहाल करण लाइ आहे। कानून साज़ी करण हुकूमत जो आइनी हक़ आहे। ख़ुसूसी कमेटी में सेनेट जे मेंबरनि खे बि शामिल करणु घुरिजे। नायब वज़ीर आज़म इसाक़ डार जो सेनेट इजलास खे ख़िताब। PTI सेनेटर शिबली फराज जो चवणु आहे त आइन ऐं कानून में तरमीम ऐवान जो मैंडेट आहे। अवां जा नंबर पूरा न थी रहिया आहिनि, ॿिया तरीक़ा इस्तेमालु कया पिया वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात। आइनी तरमीमुनि जी मंज़ूरी में सहकार जी दरख़्वास्त। JUI सरबराह कानून साज़ी में सहकार करण वारे वज़ीर आज़म जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। शहबाज शरीफ़ खे अदालती सुधारनि जो पैकेज आणण जी तजवीज़। गणती करण जी ज़रूरत नाहे, नंबर्स पूरा हूंदा त बिल पेश कंदासीं ऐं तरमीम मंज़ूर थींदी। मौजूदा हालतुनि जो हल इलेक्शन नाहे, उन सां मसइला वधंदा। समूरियुनि सियासी क़ुवतुनि खे गॾिजी मुल्क लाइ सोचणु घुरिजे। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गीलानी जो कराची में वफ़ाक़ी एंटी करप्शन कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। हिन चवणु आहे त हू गवर्नर राज जे हक़ में नाहे, इहो त वक़्त जी घुर्ज मुताबिक़ हूंदो त कहिड़ो फ़ैसिलो थिए थो ऐं इहो सेनेट चेयरमैन जो न हुकूमत जो कमु आहे। तव्हां इहा उन जो फ़ैसिलो करे। सिंध काबीना कारूंजर खे सक़ाफ़ती विरसो करार ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी।
सकाफ़त खाते जी नोटिफिकेशन जारी करण जा हुकम। काबीना तरफ़ा 25 एकड़ रखंदड़ आबादगारनि खे बेनज़ीर हारी कार्ड ॾियण जी मंज़ूरी। सिंध IT कंपनी ठाहिण जो फ़ैसिलो। कैडेट कॉलेज कक्कड़ पाकिस्तान नेवी खे ॾियण जी मंज़ूरी। कैडेट कॉलेज कक्कड़ 104 एकड़नि ते ज़िले दादू में क़ाइमु कयो वियो आहे। काबीना इस्लाम कोर्ट में RO प्लांट जी बहाली लाइ 434 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना जस्टिस रिटायर्ड शाहनवाज़ तारिक खे ऑफिसनि में औरतुनि खे हिरासा करण खिलाफ सूबाई मुहतसिब तहफ़्फ़ुज़ तौर वधीक 4 साल मुक़रर करण जी भी मंज़ूरी ॾिनी। मंशियात के खिलाफ सिंध काबीना जो अहम फैसलो। मंशियात तैयार करण 14 साल कैद ऐं 20 लाख रुपयनि जी ॾंड जी मंज़ूरी। मंशियात रखण ते 1 खां 7 साल कैद ऐं 10 लाख रुपया ॾंड विधो वेंदो। मंशियात सां लाॻापियल फसल पोखण ते 7 साल कैद ऐं 5 लाख ॾंड जी सज़ा मुक़रर। करंसी नोट का तारीख़ी मार्ग मोहनजोदड़ो जी तस्वीर हटाइण वारो मामलो। सकाफ़त ऐं सियाहत वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह जो गवर्नर स्टेट बैंक खे ख़त। स्टेट बैंक जे अमल ते ख़दशनि जो इज़हार। ज़ुल्फ़कार अली शाह जो गवर्नर स्टेट बैंक खां मामले ते गौर करण जो मुतालबो। ख़त में चयो वियो आहे त मोहनजोदड़ो 5000 साल पुराणी तारीख़ तहज़ीब जो वारिस आहे। तारीख़ी मार्ग जो करंसी नोट ते हुजण असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। नवनि करंसी नोटनि ते सिंध ऐं पाकिस्तान जी निशानदार सकाफ़त खे नज़रअंदाज़ करणु दुरुस्त अमल न हूंदो। मोहनजोदड़ो जी आलमी अहमियत ऐं क़दीमी विरसे खे सही तौर तस्लीम कयो वञे। सिंध हुकूमत अवाम जी भलाई लाइ कोशिशूं करे रही आहे। अञा घणो कुझु करणो आहे ऐं असां ज़रूरु कंदासीं। सिंध हुकूमत जो समाजी कमनि में भरपूर सहकार जारी रखंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची वोकेशनल ट्रेनिंग सेंटर में तक़रीब खे ख़िताब। हुन चवणु आहे त असांजो मक़सदु आहे त स्पेशल ॿारनि खे ज़िंदगी में कामयाबियूं ऐं रोज़गार ॾियूं। असां स्पेशल ॿारनि लाइ मलीर एक्सप्रेस वे वटि इंक्लूसिव सिटी क़ाइमु करे रहिया आहियूं। मुल्क में बिजली सां हलंदड़ गाॾियुनि खे हथी वठाइण लाइ हुकूमत तरजीही क़दम खणी रही आहे। बिजली सां हलंदड़ गाॾियुनि मां न सिर्फ़ पेट्रोल ऐं डीज़ल जी दरामद जी मद में नाणे जी बचत थींदी, पर ही गाॾियूं माहौल दोस्त बि हूंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इलेक्ट्रिक व्हीकल्स जे इस्तेमाल बाबति इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म पारां इलेक्ट्रिक व्हीकल्स जे हवाले सां जामे फाइनेंशियल मॉडल पेश करण जी हिदायत। चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिब शमशाद मिर्ज़ा जो चीन जो दौरो। जनरल मिर्ज़ा जी चीनी सेंट्रल मिलिट्री कमीशन जे वाइस चेयरमैन सां मुलाक़ात। चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो चीन जे ॿियनि फ़ौजी इख्तियारनि सां बि मुलाक़ातूं। ॿितरफ़े स्ट्रेटेजिक लाॻापनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। पीपल्स पार्टी अॻवान रावल शर्जील मेमण जो हैदराबाद में तक PS एकड़ जो दौरो। तरक़ियाती स्कीमुनि जे कम जो जाइज़ो। रावल शर्जील मेमण जो चवणु आहे त टंडो हैदर में 50,000 स्क्वायर फुट पेवर ब्लॉक लॻाया विया आहिनि। सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण हलंदड़ स्कीमुनि जो जल्द इफ़्तिताह कंदो। इंशाअल्लाह नए साल नयूं स्कीमूं बि आंदियूं वेंदियूं। PP हमेशह हिन तक में तरक़ियाती कम कराया आहिनि। हिन इलाइक़े में रोड नेटवर्क तमामु बहितरीन आहे। ॻोठ भावल ज़ऊर खे मॉडल ॻोठ बणायो वेंदो। शर्जील इनाम मेमण जी हिदायतुनि ते मंशियात ख़िलाफ़ मुहिम हली रही आहे। जगमाबाद में पोलियो वर्कर सां मुबैना ज़्यादती ऐं फुर वारे वाक़े में गिरफ़्तार जवाबदार सेकेंड सिविल जज ऐं जुडिशल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश। पुलिस पारां जवाबदार अहमद उर्फ नबी जखराणी जी 14 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड लाइ दरख़्वास्त। अदालत पुलिस जी दरख़्वास्त रद्द करे 7 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते जवाबदार खे पुलिस हवाले करे छॾियो। जवाबदार जी DNA जा जुज़ा वठी रिपोर्ट अदालत में पेश करण जी हिदायत। दादू जी मॉडल क्रिमिनल कोर्ट में उमेराबाद चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। उमेराबाद चांडियो केस जो फरियादी ऐं वकील अदालत में पेश। इल्ज़ाम हेठि आयल MPA सरदार चांडियो बुरहान खान चांडियो, उन वक़्त जो SHO करीम चांडियो ऐं जवाबदार सतार चांडियो बि पेश। क़त्ल केस में 4 शाहिद शाहिदी ॾियण खां फिरी विया। सरकारी वकील मौक़िफ़ इख्तियार कयो त 4 शाहिद शाहिदी ॾियण तां हथ खणी विया आहिनि। उमेराबाद चांडियो चवे थी शाहिदी तां दस्तबरदार थींदड़ शाहिदनि सां को बि फ़र्क़ु न पवंदो। मुख्य जवाबदार ऐं अहम शाहिदनि जूं शाहिदियूं कुझु रिकॉर्ड थी वियूं आहिनि, कुझु रिकॉर्ड थियनि पियूं। क्वेटा में बाईपास ते कचलाक वारे इलाइक़े में पुलिस मोबाइल ते हमिलो। ASI समेत 2 पुलिस एहलकार शहीद, केतिरा ई ज़ख़्मी। धमाके खां पोइ सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां क्वेटा धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत। एहलकारनि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार।
करुंडी भरसा नेंगरी सां ज्यादती की कोशिश जवाबदार फरार संदस ब पुट गिरफ्तार दुकानदार लियाकत जट मासूम नेंगरी सां ज्यादती की कोशिश कई तो शहरी पहुंची विया जवाबदार फरार पुलिस संदस बिन पुटन के गिरफ्तार करे वरतो वारिसन चवण ते जवाबदार जी शहरन वीडियो रिकॉर्ड कई है केस गिरफ्तार करे सख्त सजा दी वने। पनो आकिल भरसा ब नौजवान नारियों मुबैना तौर ते गुम वारसन पारा गोल्हा में मदद जी अपील गोठ हिंगोरो जू रहवासन मुस्मा समीना ऐं बशीरा कट पर गुज़रियल ॾींहनि खां गुम थी वियूं आहिनि। गोल्हा बावजूद सदन पतो न पइजी सघियो। वारसन जो चवण आहे त नारियुनि जी गुमशुदगी जो इतला सांगी थाणे ते ॾिनो आहे। गोल्हा में मदद कई वञे। नवदेरो पुलिस कचे वारे इलाइक़े में अगवा थियल 3 ॼणनि खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस कचे में कार्रवाई कंदे मुखबी सिकंदर मीर बहर सुलेमान मीर बहर ऐं दीदार खखराणी खे बाज़ियाब करायो। का बि गिरफ़्तारी अमल में न आई। इलाइक़े में टिनी मुखबियुनि खे डील तहत बाज़ियाब कराइण जा चोबोल। पने आखिल मां हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल 2 ॼणा बाज़ियाब न थी सघिया। धाड़ेलनि जो मुखबी ॻोठाणनि अब्दुल कुदूस ऐं इफ्तिखार जसकाणी जे वारसनि खे फ़ोन बाज़ियाबी लाइ 50 लाख रुपया भुंग तलब। मुखबियुनि जी बाज़ियाबी लाइ जसकाणी बिरादरी पारां कठ घुरायो वियो। DIG ऐं SSP खां मुखबियुनि जी बाज़ियाबी जी घुर। लाड़काने में पुलिस एहलकार जो पीरसन ते तशद्दुद वीडियो वायरल। एहलकार मौतिल पुलिस एहलकार गदाव सैन मंगी शहरी के सख्त तशद्दुद जो निशानो बणायो। वीडियो वायरल थियण खां पोइ SSP लाड़कानो नोटिस वठंदे एहलकार खे मौतिल करे छॾियो। DSP हैदरी खे मामले जी जांच लाइ मुक़रर। मलीर में एक्साइज नारकोटिक्स कंट्रोल की कार्रवाई मंशियात फरोश गिरफ्तार। एक्साइज टीम गुजे इतला ते जमाली पुल वेझो कार्रवाई करे जवाबदार मोहम्मद यूसुफ के गिरफ्तार करे वरतो। जवाबदार के कब्जे में स्कूल बैग में मौजूद 5 पैकेट्स में रखियल 6 किलोग्राम चर्च बरामद केस दाखिल। एशियन हॉकी चैंपियंस ट्रॉफी में भारत पाकिस्तान के पंहिंजे 5 पोल के आखिरी मैच में 2-1 शिकस्त ॾेई छॾी। भारत तरफा 2 गोल प्रीत सिंह कया। पाकिस्तान तरफा वाहिद गोल अहमद नदीम स्कोर कयो। पाकिस्तान चौथी लीग मैच में चीन के 5-1 शिकस्त ॾेई सेमीफाइनल में जाइ ठाहे वरिती हुई। एशियन हॉकी चैंपियंस ट्रॉफी जूं सेमीफाइनल 17 सेप्टेम्बर ते खेॾियूं वेंदियूं।